बादशाह ने, शहजादा ने, वज़ीर ने, सौदागर ने, अकुलमंद ने, बेवकूफ़ ने, ठग ने, देव ने ऐं किस्सा दास्तान ॿुधण जो शौक़ु आहे त बिना कंहिं देर जे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी। अस्सलाम वालेकुम दोस्तो, कहिड़ो हाल आहे? उमेद आहे त तव्हां सभु ठीकु हूंदा। अॼु वरी हिकिड़ी तव्हांजे आॾो नई कहाणी पेश कंदासीं। कंहिं मुल्क में ॿ भाइर रहंदा हुआ। कुदरत जा अजीब रंग। हिकिड़ो ॾाढो अमीर जंहिं वटि दुनिया जूं सभु नेमतूं हुयूं ऐं ॿियो वीचारो ग़रीब जंहिंजो गुज़र बि मुश्किल सां थींदो हो। ॾाढा दुख ॾिठाई। पोइ हिकु ॾींहुं लंघी वियो हिकु साधूअ वटि ऐं चयाईंसि त साईं, साॻीअ माउ जा पुट, हिकिड़ो अमीर ॿियो फ़क़ीर, नेठे हीउ कहिड़ो राज़ आहे? साधूअ खेसि चयो, पुट, तुंहिंजी क़िस्मत सुम्ही पई आहे, तुंहिंजे भाउ जी क़िस्मत जाॻियल आहे, बसि राज़ उहो ई आहे। ग़रीब शख़्स चयो, साईं, मूंखे ॿुधायो त क़िस्मत किथे सुम्ही पई आहे त मां उनखे जाॻाइण जो जतन करियां। साधूअ वराणियो, पुट, क़िस्मत 7 समुंड पार हिकिड़े ॿेट ते सुम्हियल आहे। बसि पोइ उहो ग़रीब शख़्स क़िस्मत जी तलाश में निकिरी पियो। हलंदे हलंदे नेठि अची राति थियसि। राति गुज़ारण लाइ हिकु ॿेर जे हेठां पंहिंजो पोतड़ो विछाए सुम्ही पियो। जॾहिं सुबुह जो सफ़र लाइ उथियो त ॿेर जे वण चयसि, केॾांहुं पियो वञी? जवाब ॾिनई, मुंहिंजी क़िस्मत सुम्ही पई आहे, उनखे जाॻाइण थो वञा। ॿेर पुछियुसि त ख़बर अथई त क़िस्मत किथे आहे? ग़रीब जवाब ॾिनो, हाओ, 7 समुंड पार हिकिड़े ॿेट ते आहे। तॾहिं ॿेर चयसि, क़िस्मत खां पुछजां त मूं में फल छो नथो थिए? ॿेर सां जाम करे उहो शख़्स वधियो अॻिते। सॼो ॾींहुं झंगल जा फल खाईंदो, समुंड पार कंदो, नेठि अची हिकु हंधि पहुतो ऐं थको पटण लाइ ज़मीन ते लेटी पियो। ओचितो हिकु नांग फूक ॾेई खेसि उथारियो ऐं पुछियांइसि, केॾांहुं पंधु पियो आहीं? हिन शख़्स नांग सां बि साॻियो किसो कयो जेको ॿेर जे वण सां कयो हुयाईं। जंहिं ते नांग चयसि, ॿेली क़िस्मत खे जॻाए मूं लाइ पुछजां त मां साए गाह में रहां, तोड़े समुंड किनारे थधिकार में, तब बि मुंहिंजी खोपड़ी पई हमेशह ॿरे। उन जो कारण छा आहे? ग़रीब नांग सां बि अहिड़ो इक़रार करे अॻिते पंधु पियो। ईअं महीननि जा महीना पंधु कंदे हिकिड़े ॾींहुं अची हिकिड़े बादशाहीअ में पहुतो, जिथे सालनि खां वठी अन्न जो दाणो बि न थियो हो। माण्हू फल खाई पिया पेट गुज़ारण कंदा हुआ। शहर में नए शख़्स खे ॾिसी हवालदार खेसि छिके राजा वटि वठी विया। जॾहिं राजा खेसि हिन राज में अचण जो कारण पुछियो त मुंड खां वठी खेसि सरप्तो किसो करे ॿुधायईं। राजा ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं चयाईंसि त तूं क़िस्मत वटि वञी त पोइ असांजे ख़ल्क़ जी क़िस्मत जे बारे में बि पुछजांइसि त हिननि खे अनाज छो न नसीब थियो आहे। नींगर राजा सां बि इक़रार कयो, अॻिते वधियो त नेठि अची 7 समुंड जे किनारे ते रसियो, जेको लंघण ॾाढो औखो हो। समुंड जे किनारे बीठो त हिकु सिप रिड़ी वटसि आई ऐं साॻियो ई सवाल कयाईं, अबा पुट, केॾांहुं काह कई अथई? छोकिरे सिप सां बि साॻी ॻाल्हि दोहराई। जंहिं ते सिप चयसि, मूं ते हिकु महिरबानी करे जो क़िस्मत खां पुछजांइ त मां सॼो वक़्तु पाणीअ में रहां, पर मुंहिंजो पेट सदाईं थो पियो ॿरे, तंहिंजो कारण कहिड़ो? छोकिरे चयसि त मां उहा ॻाल्हि ज़रूरु पुछंदुसि ऐं मोटी अची तोसां हाल ओरींदुसि, पर हाणे तूं मूंखे समुंड पार त कराए।
जीअं उन जे ॿेट ते पहुचां जिते क़िस्मत सुम्ही पई आहे। सिप खेसि पुठीअ ते विहारे समुंड पार करायो। आख़िर छोकिरो अची उन जे ॿेट ते पहुतो जिते बराबरि क़िस्मत सुम्ही पई हुई। हू वञी क़िस्मत जे भरिसां वेठो ऐं जाॻाइण लाइ विनती कयई। क़िस्मत जागी पई। छोकिरे खां पुछियई त कहिड़े कारण एॾा पंध कया अथई। तॾहिं छोकिरे पंहिंजी ग़रीबीअ जा ॾुख ॿुधाया ऐं फ़क़ीर वारी ॻाल्हि बि करे ॿुधाई। क़िस्मत चयसि तूं छा में ग़रीब आहीं, हाणे पोयां पेर करे मोट, तूं बिल्कुलु ई बदिलजी वियो आहीं। हाणे रुॻो ग़रीबीअ जो हाल मन मां कढी छॾ। नींगर ॾाढो ख़ुशि थियो। पोइ हिन सफ़र दौरान रस्ते ते गॾियल दोस्तनि जा सवाल पिणु क़िस्मत अॻियां हिकु हिकु करे रखिया ऐं उन्हनि जा जवाब तलब कया, छाकाणि जो हू हुननि खे अंजाम ॾेई आयो हो। पहिरीं चयाईंसि त क़िस्मत सिप समुंड में थी रहे, पोइ बि पेट हमेशह पियो ॿरेसि, तंहिंजो कारण छा आहे? क़िस्मत चयसि सिप जे पेट में हिकु वॾो मोती आहे, सो कढण सां संदसि पेट थधो थी वेंदो। वरी राजा जे मुल्क में सालनि खां अन्न जो दाणो बि पैदा नथो थिए। सो सुवाल कयई। क़िस्मत जवाब ॾिनुसि त राजा जे घर में हिकु वॾवर धीउ वेठी आहे, जंहिंजी शादी न कराई अथसि, तंहिं करे संदसि देश में अनाज नथो उभिरे। जेकॾहिं हू धीउ जी शादी कराईंदो ऐं हीअ मुठे अन्न जी पोखींदो त अंबार थी वेंदा। नांग जे सवाल जो जवाब बि क़िस्मत चयसि नांग जी फण में हिकु अमल मण आहे, अगरि उहा कढी छॾींदो त खेसि आराम अची वेंदो। आख़िर क़िस्मत खां पुछियई त ॿेर में फल छो नथो थिए। क़िस्मत वराणियो ॿेर जी पाड़ में सोन चांदीअ जी हिकु देॻ पूरियल आहे, जेकॾहिं उहा उतां कढी छॾिजे त ॿेर में जाम ॿेर थींदा। क़िस्मत खां मोकिलाए छोकिरो वापसि पंधु पियो। पहिरियां खेसि समुंड ते सिप गॾी, जंहिंखे क़िस्मत वारो जवाब ॿुधायई। सिप चयसि अबा, तूं ई मुंहिंजे पेट मां उहो मोती कढ त मूंखे आराम अचे। छोकिरे सिप वारो मोती कढी पाण वटि काबू कयो ऐं पंधु कंदे अची राजा वारे मुल्क में पहुतो ऐं सिप वारो किसो खेसि ॿुधाई। राजा चयसि बराबरि मुंहिंजी धीउ कुआरी वेठी आहे, तोखां वधीक ॿियो कहिड़ो घोटु वेही ॻोल्हियां। राजा जी धीउ सां शादी करे अनाज जी मुठ वठी चौधारी फिटी कयई त जाम फ़सुलु तयारु थी वियो। पोइ ज़ाल खे पाण सां वठी अची नांग वटि पहुतो ऐं खेसि पिणु संदसि ॾुख जो सॼो सबबु ॿुधायई। नांग बि मथसि यकीन कयो ऐं चयाईंसि अबा, तूं ई हक़दारु आहीं उन ई अमल मण जो। भली जल्दी कर मुंहिंजी खोपड़ीअ मां खणी कढी वठ त मां आराम जा ॾींहं गुज़ारिया। पोइ ज़ाल मुड़ुसु अची वण वटि पहुता। खेसि पिणु क़िस्मत वारो न्यापो ॿुधायई। ॿेर जे वण चयो जल्दी कर, सोन चांदीअ जी देॻ अवी कढी वठो त मूं में फल पैदा थिए। ज़ाल मुड़ुसु गॾिजी वेही वण जी पाड़ खोटी ऐं देॻ खे छिके कयाऊं ॿाहिरि त वण में फल उसरी आया। पोइ त समूरो माल ढोईंदा घर पहुता ऐं छोकिरो सुखिया ॾींहं गुज़ारण लॻो ऐं संदसि क़िस्मत हमेशह लाइ जागी पई। अदा इहा ई कहाणी। उम्मीद आहे त तव्हांखे वणंदी। महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे दॿाईंदा त जीअं नयूं कहाणियूं असां तव्हां वटि पहुचायूं।